उडेरोलाल मां ख़बर ॾींदा हलो त सिंधी अदबी संगत शाख उडेरोलाल विलेज ते सिंधी ॿोली बचायो जे उनवान ते अॼु बुखारी मंज़िल उडेरोलाल विलेज में गॾिजाणी थी गुज़री, जंहिंजी सदारत सैयद शफी मोहम्मद शाह ख़ालिस बुखारी जिन कई, जॾहिं त गॾिजाणी में केतिरनि ई शाइर दोस्तनि समेत तालीमी शोबे सां वाबस्ता माण्हुनि जी शिरकत रही। उन मौके ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त असां सिंध में रहूं था ऐं सिंध में खाऊं था, जीअं त असांखे पंहिंजी अबाणी सिंधी ॿोली हर शहर हर हंधि ॻाल्हाइण खपे। तक़रीब में शिरकत कंदड़नि में साईं बख्श हकड़ो, ठाकुरदास चारण, खादिम खासकेली, फ़कीर दीदार बाणोजो ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त महफ़िल में ईंदड़ शाइरनि पंहिंजी पंहिंजी शाइरी ॿुधाई त वेठल माण्हुनि तरफ़ां दाद रसाई कई वई। उन मौके ते ख़ालिस बुखारी ईंदड़ शाइरनि ऐं महिमाननि जो शुक्रिया अदा कयो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।